प्रोग्राम खाना बदोश राइटर्स कैफ़े जे तरफ़ां अदबी वेक जे हफ़्तेवार प्रोग्राम में मां तव्हां सभिनी आयल महिमाननि खे ख़ुशामदीद चवां थी। हर दफ़े असां हिकु नए मौज़ू सां गॾु हाज़िर थींदा आहियूं ऐं ख़ासि तौर ते सिंध जे तख़लीक़ी अदब जे बारे में हिन गॾिजाणी में कोशिशि कंदा आहियूं त का ॻाल्हि ॿोल करे सघिजे, का गुफ़्तगू करे सघिजे ऐं ख़ासि तौर ते सिंध जे तख़लीक़ी अदब जे हवाले सां जेके काविशूं रहियूं आहिनि या जेके अञा बि जेको कमु थी रहियो आहे उन जे हवाले सां को नई ॻाल्हि ॿोल करे सघिजे। पर मूंखे अॼु ख़ुशी महसूसु थी थिए इहो चवंदे त अॼोको प्रोग्राम असां सिंध जी मज़ाहिमती शाइरी ऐं सिंध जी ख़ासि तौर ते नसरी नज़म जी तमामु वॾी शाइरा अतिया दाऊद सां गॾु अॼोकी गॾिजाणी उन जे नाले कयूं था। त अॼोकी गॾिजाणी जो टाइटल जेको आहे उहो इहो ई आहे त अतिया दाऊद जे नाले ते हिन शाम में मां तव्हां सभिनी खे ख़ुशामदीद हिकु दफ़ो ॿीहर चवां थी। उन सां गॾु मां जेका असां पंहिंजे महिमाननि ॿिन्ही खे गुज़ारिश कंदसि अतिया दाऊद साहिबा खे ऐं जेका जंहिंजे नाले ई अॼोको प्रोग्राम आहे इरफाना मल्ला खे तूं ॿई अचनि जीअं असां पंहिंजी ॻाल्हि ॿोल जो आगाज़ करे सघूं। तव्हांजी वॾी महिरबानी अतिया, तव्हां ख़ासि तौर ते कराची मां जेका असां अॼोकी इन प्रोग्राम में असांखे वक़्तु ॾिनो आहे ऐं मां ख़ासि तौर ते तव्हांजी इन करे बि थोराईती आहियां त ॾाढो घटि जेको आहे सो असांजे पढ़ंदड़नि खे ऐं ॿुधंदड़नि खे तव्हांखे आम्हूं साम्हूं ॿुधण जो जेको आहे सो घटि मौक़ो मिलियो आहे। पर अतिया दाऊद ते उन खां ॻाल्हाइण खां अॻु में मां चाहींदसि त मां उन जो ई तारुफ़ जेको आहे सो तव्हांखे ॿुधाईंदी हलां, छाकाणि त अतिया दाऊद जो जेॾी महिल ज़िक्र कबो आहे, जेॾी महिल तारुफ़ हूंदो आहे त घणा असांजा माण्हू ऐं ख़ासि तौर ते जेको सिंधी समाज में उनजो जेको तारुफ़ आहे उहो तारुफ़ उनजो एक्टिविस्ट वारो तारुफ़ त ज़रूरु आहे, फेमिनिस्ट वारो तारुफ़ त ज़रूरु आहे, हिकिड़ी जेका असां समाज जी जाखोड़ींदड़ औरत ऐं किरदार वारो त उनजो तारुफ़ ज़रूरु मौजूदु आहे। पर अतिया तख़लीक़ी अदब में अतिया जो छा कंट्रीब्यूशन रहियो आहे, तख़लीक़ी अदब में अतिया कहिड़े क़िस्म जी जेका असां शाइरी कई या छा छा ॾिनो आहे, मुंहिंजे ख़्याल में उहो तारुफ़ जेकॾहिं मां हिते ॿुधायां त तव्हां मां घणनि माण्हुनि खे मुमकिन आहे उन जे बारे में ख़बर न हुजे त अतिया दाऊद न रुगो नसरी नज़म जी शाहकार नसरी नज़म जी शाइरा रही आहे, अतिया दाऊद उन सां गॾु ड्रामा नवीस रही आहे, अतिया दाऊद ड्रामा लिखिया बि आहिनि जंहिंखे असां चऊं त फ्रीलांस प्ले राइट बि रही आहे। पर अतिया जी हिकिड़ी ॿी जेका सुञाणप आहे जेका तमामु घणी ख़ासि तौर ते उहे असां माण्हू जेके अकेडमिया सां तालुक़ु रखूं था, रिसर्च सां तालुक़ु रखूं था, तहक़ीक़ सां तालुक़ु रखूं था, त उन्हनि जे लाइ वॾी ॻाल्हि आहे त अतिया दाऊद जो हिकिड़ो ऑक्सफोर्ड यूनिवर्सिटी प्रेस जे तरफ़ां हिकिड़ो ऑथेंटिक सिंधी अदब जे हवाले सां सिंधी अदब जी तारीख़ मुरतब कई अथसि जेका न रुगो छपजी चुकी आहे पर उनजो पहिरियों छापो ख़तमु थी चुको आहे मुंहिंजे ख़्याल में, या शायदि जेका असां उहो हुजे मौजूदु हुजे। अतिया खे इन क़िस्म जी बि जेका असां ज़रूरु उनजो नालो नुमाया आहे त अतिया जा जेके बि पब्लिशर आहिनि उहे पब्लिशर का मक़ामी या असां ईअं चऊं त असां पंहिंजे माना दोस्ती यारी में छपाइण वारे जे बजाए दुनिया में नालो रखंदड़ जेके आहिनि से पब्लिशर आहिनि जिन न रुगो अतिया दाऊद खे छापियो आहे पर अतिया दाऊद जे तारुफ़ में तमामु घणियूं जेके आहिनि से ॿियूं शयूं बि शामिल आहिनि। मिसाल जे तौर ते अतिया जा जेके इन रिसर्च वर्क खां सवाइ बि ऐं इहो रिसर्च वर्क त मां उहो ॿुधायां थी जेको अदबी हवाले सां आहे पर सिंध जे औरतुनि जे हवाले सां ऐं ख़ासि तौर ते जेको एक्टिविज़म आहे उन जे हवाले सां बि अतिया जा खोड़ सारा जेके मज़मून आहिनि जेके तहक़ीक़ जे तौर ते न रुगो उहे जेके आहिनि से उन्हनि जी साइटेशन थींदी रहंदी आहे पर उहे मुख़्तलिफ़ वॾनि वॾनि स्कॉलर्स जे हवालनि में बि इस्तेमालु थींदा रहिया आहिनि। अतिया जी उन खां अलावा बि जेका असां मां जेकॾहिं तारुफ़ में ॿुधायां त अतिया जेके आहिनि सिंधी अंग्रेज़ी थोरे जेके आहिनि उर्दू अख़बारनि में
उन जा केतिरा ई जेके आहिनि मज़मून टिनी ॿोलियुनि में उर्दू सिंधी ऐं अंग्रेज़ी में शाया थींदा रहिया आहिनि। उहे सिंधी समाज जे बारे में, सिंधी समाज में औरतुनि जी हैसियत जे बारे में थोरे अदबी हवाले सां बि उन जा आर्टिकल शाया थींदा रहिया आहिनि। मूंखे यादि आहे त ख़ासि तौर ते ख़ैरुनिसा जाफ़री जे हवाले सां अतिया दाऊद जो आर्टिकल द रिव्यू उन ज़माने में डॉन जे पारां जेको छपो हुयो, उहो छपियो हुयो त मूंखे इहो महसूसु थियो हुयो त कंहिं वक़्त खां ख़ुदि जेका असां ख़ैरुनिसा जाफ़री बावजूदि इन जे हिकिड़ी क्रिएटिव राइटर हुजण जी हैसियत में, पर मूंखे इहो लॻो हुयो त उन दफ़ा उन वक़्तु उहा पंहिंजे सुञाणप जे हवाले सां, पंहिंजे लिखणनि जे हवाले सां सिंधी समाज खां शायदि विसरजी चुकी हुई। पर अतिया जो उहो जीअं ई आर्टिकल उहो छपियो त ॼण त उनखे ॿीहर जेका असां न रुगो ज़िंदगी मिली, पर हक़ीक़तनि जेका असां जहिड़ा माण्हू जेके अतिया जा पढ़ंदा रहियासीं, उन ॿीहर अतिया जी अखि सां जहिड़े तरीक़े सां अतिया उनखे बयानु कयो, उनखे ॾिसणु शुरू कयो, त अतिया जा इन हवाले सां अतिया सिंधी अदीबनि जे हवाले सां, सिंधी अदब जे हवाले सां ॿाहिरीं दुनिया जे लाइ हिकिड़ा जेका असां खिड़की रही आहे, ॿाहिरीं दुनिया अतिया जे वसीले जेका असां सिंधी अदब खे ॾिठो आहे, सिंधी अदीबनि खे ॾिठो आहे। सो मां थोरो जेका असां उन जे हवाले सां ॿुधाईंदी हलां, ख़ासि तौर ते ड्रामनि जे हवाले सां। ड्रामा जेके अतिया लिखिया उन में जेका असां तेरे मेरे बीच, हल्की सी ख़लिश, असीर शहज़ादी, उम्मीद सहर, और कौन थी, हुस्न आरा कौन थी, उनखां अलावा केतिरा ई जेका असां स्क्रिप्ट राइटर जेका असां रही आहे, संदसि पंहिंजो कमु उनजो हिकिड़ी ॿी जेका रही आहे त उर्दू में जेका सिंधी खां उर्दू में ट्रांसलेशन जे हवाले सां असां जेके हिते ॿ ॼणा वेठा आहियूं, अरफाना बल्ला ऐं मां, असांजो पंहिंजो जेको कमु आहे, अरफाना जो कैंप कहाणी जेका असां सिंधीअ में काविश अख़बार में रोज़ाना शाया थींदो हुयो, जेको सैलाबज़दा औरतुनि जे बारे में हूंदो हुयो, उनखे कंपाइल करे उनखे जेका असां उर्दू ट्रांसलेट करे अतिया दाऊद उनखे मंज़र आम ताईं आंदो। ऐं हक़ीक़त इहा आहे त शायदि अतिया उहो कमु न करे हा, त अरफाना बि कॾहिं साहिब किताब ईअं न थी सघे हा। बिल्कुलु अरफाना वांगुरु मां बि साहिब किताब न हुजां हा जेकॾहिं असांजे पोयां अतिया न हुजे हा। मूंखे जेका असां इहो जेका असां चवंदे उहो नथो पियो थिए त कंहिं माण्हू जेको आहे सो अॼु जेका पोस्ट लॻाई उन ते लिखिया आहिनि त तव्हां सभई पंहिंजे दोस्तनि खे जेका असां खाना बदोश ते सॾायो था, त उतरा दिन लेखकनि ते तव्हांजी नज़र नथी पए, त उनजे लाइ मां हिकिड़ी माना इन गैर संजीदा तनक़ीद जी हिकिड़ी संजीदा जवाबु ॾींदी हलां त तख़लीक़, ख़ासि तौर ते सिंध जी तख़लीक़ जेका असां उतरादी लाड़ी विचोले या किन भाङनि में विरायल कोन्हे, मां उनखे कंहिं बि हिकु हवाले सां तक़सीम नथी कयां। तख़लीक़ आहे जेकॾहिं सिंधी अदब सां तालुक़ रखे थी त उहा सिंधी अदब जो सरमायो आहे। पर ॿी जेको हुयो लिखियो त तव्हां पंहिंजे दोस्तनि खे, त हक़ीक़त इहा आहे त खाना बदोश में असांजे पारां या ॿिनि फॉरमल्स ते जेको असां कोशिशि कई आहे, असांजी कोशिशि हमेशह इहा रही आहे त उहे जिन खे मेन स्ट्रीम पंहिंजी जाइ न ॾींदी हुजे, ड्यू जेका हुनजो मक़ाम आहे उहो ड्यू मक़ाम ॾियण खां बि कतराईंदी हुजे, उन्हनि सभिनी माण्हुनि खे जंहिंजो मेन स्ट्रीम जंहिंजो ज़िक्र करणु गवारा न कंदी हुजे या ॼाणी वाणी न कंदी हुजे, उन्हनि खे जेका असां खाना बदोश न रुगो पंहिंजो स्टेज ॾिनो आहे, पर असां कोशिशि कई आहे त उन्हनि अदीबनि, उन्हनि शाइरनि, उन्हनि लेखकाउनि खे उहो मान मर्तबो जेको उहो लहनि था उन्हनि खे उहो ॾेई सघिजे। सो मूंखे ख़ुशी थी रही आहे त असां हीउ जेको सो प्रोग्राम करे रहिया आहियूं। ऐं इन खां अलावा मां इन ट्रांसलेशन वारे वर्क में ॿुधाईंदसि त मुंहिंजे किताब ऐं अरफाना जे किताब खां अलावा बि नसरी नज़मनि जो, रिहाना चुनल जो किताब, उनजी जेका असां काला सूरज जो जेका असां तर्जुमो अतिया दाऊद कयो आहे, उनखां अलावा जेके आहिनि से अतिया जे हवाले सां अगरि कंहिंखे का ग़लतफ़हमी हुजे त उन लाइ मां ज़रूरु एतिरो चवंदसि त असां सिंध में
हक़ीक़त में वाक़ई इहो आहे त दोस्तनि यारनि खे मान ऐं मर्तबो ॾियण जी जेका असां घणो ट्रेन ऐं घणी लॉबिंग ऐं घणा सर्किल्स हलंदड़ आहिनि। पर अतिया जे लाइ जेकॾहिं मां अतिया जो प्रोफाइल पढ़ां त अतिया यूनिवर्सिटी ऑफ टेक्सास अमेरिका जी यूनिवर्सिटी USA में, यूनिवर्सिटी वर्जीनिया यूनिवर्सिटी में, कोलंबिया यूनिवर्सिटी में, नंस लाहौर में, मुंबई इंडिया में, ऐं जेका असां ऐं न्यू दिल्ली इंडिया में, उनखां अलावा नेपाल में, ढाका में, बांग्लादेश इन में जेका असां बीजिंग चाइना में, उते बि जेका असां न रुगो पंहिंजी शाइरी जे हवाले सां उते सिंधी अदब खे ऐं सिंध खे जेको आहे सो उते रिप्रेज़ेंट करे चुकी आहे। सो ही उहे हवाला कोन्हे जेके कंहिंजे बि चवण सां थियनि, ही उहे हवाला आहिनि जेके हक़ीक़त में जेका असां हिकिड़े क्रिएटिव राइटर खे उन जी मनता मिलंदी आहे। ॿी जेका असां ख़ासि तौर ते ॿुधायां त अतिया जो कमु जेको आहे सो पंहिंजो कमु बि मुख़्तलिफ़ ॿोलियुनि में ट्रांसलेट थी चुको आहे, जंहिंमें उर्दू अंग्रेज़ी खां ईंदे नेपाली में ऐं बंगाली में, उन सां गॾोगॾु जेका असां जर्मन ज़बान में, ख़ासि तौर ते इहा बि वॾी फ़ख़्र जी ॻाल्हि आहे त जर्मन ज़बान में अतिया खे उहा ई तर्जुमे निगार मिली जेका तर्जुमे निगार जंहिं इन खे पंहिंजे बिटाई ते जंहिं कमु कयो, बिटाई खे जीअं अॻिते आंदो, एनी मैरी शिमन आहे, एनी मैरी शिमन न रुगो अतिया खे ट्रांसलेट कयो, पर अतिया खे जेॾी महिल ट्रांसलेट करे जेके असां चाहियूं त मुंहिंजे किताब में तुंहिंजी जेका असां ट्रांसलेशन सभिनी खां वधीक, तुंहिंजी जेका असां नज़म सभिनी खां वधीक पसंदि कई वई, त इहा मां सम्झां थी त शायदि असांजे अदबी दुनिया जी दिलि सौड़ी हुजे त इन्हनि माण्हुनि खे अहिड़ी मनता न ॾेई सघे। पर हक़ीक़त में असां सम्झूं था त अतिया जेकॾहिं हिते वेठी आहे त इन करे न वेठी आहे त अतिया मुंहिंजी या अरफाना जी या असां जेका असां फेमिनिस्ट जेके औरतूं आहिनि उन्हनि जी का दोस्ती आहे। पर हक़ीक़त इहा आहे त अतिया दाऊद उनखां घणो कुझु वधीक लाइ जेका असां हीअ अॼोको प्रोग्राम करे रहिया आहियूं। त अतिया जा पंहिंजा जेके प्रोग्राम आहिनि जेका आहिनि किताब आहिनि उन्हनि जो बि मां ज़िक्र कंदी आहियां त तक़रीबन जेके असां छह खां ही 10 पब्लिक जेके असां किताब उन जा अची चुका आहिनि, जंहिंमें पहिरियों किताब उन जो अंग्रेज़ी में ई जेको असां ट्रांसलेशन में जो आयो रजिंग टू बी फ्री, उन खां पोइ शराफ़त जी पुलसरात सिंधीअ में आयो, ॿियो आपका जिस्म और सायत, इहो ख़ासि तौर ते औरतुनि जे हवाले सां जेको असां इहो सिंधी औरत की कहानी, सिंधी औरत सपने से सच तक, अणपूरी चादर, उन खां पोइ उन जा किताब आईने के सामने, आईने के सामने जो जेको आहे सो ॿियो बि जेका एडिशन आयो जेको ऑक्सफोर्ड प्रेस शाया कयो, ऐं ॿियो जेको आहे सो इंडिया मां शाया थियो। उन खां पोइ जेको आहे सो थका हुआ सच ऐं इमेजिस इन मेमोरी, ही अतिया जो जेके असां किताब आहिनि अञा बि माना ही मूं वटि जेके ही लिखियलु आहे, ही जेका असां एतिरो वॾो हुन जो तारुफ़ आहे जो करे मां ॻाल्हाईंदसि त उन में तमामु घणो जेको आहे सो वक़्तु गुज़री सघे थो। पर अतिया जे हवाले सां मां गुज़ारिश कंदसि हसीन मुसरत खे त खाना बदोश जे तरफ़ां गुलदस्तो उनखे पहिरीं पेश करे। हा हा उनजो ऐं उन खां पोइ रहिया